नमस्कार दोस्तों, कल असां MA फाइनल पेपर 8th पेपर जंहिंमें हेमलेट नाले हिकु नाटक रखियल आहे जेको विलियम शेक्सपियर जो लिखियल हिकु तमामु बहितरीनु ऐं सुहिणो नाटक आहे जंहिंजो तर्जुमो तीर्थ बसंत साहिबनि कयो हो ऐं ॾाढो सुहिणे ऐं सलील ॿोलीअ में तर्जुमो कयल आहे। इन जे बारे में असां पढ़ी रहिया हुआसीं। ही दुखांत नाटक आहे। हिन नाटक में 5 एक्ट आहिनि जंहिंमें असां पहिरें एक्ट जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। पहिरें एक्ट जे पहिरें नज़ारे में ॾेखारियल आहे त जेॾीमहिल सोल्जर महल जे ॿाहिरि पहिरो था ॾियनि त उन्हनि खे हिकु प्रेत ॾिसण में थो अचे। प्रेत हूबहू पुराणे राजा वांगुरु आहे जंहिंजे बारे में हू उतां जे राजकुमार हेमलेट खे ॿुधाइनि था। ॿिए नज़ारे में नओं राजा जेको हेमलेट जो चाचो बि आहे ऐं हाणे हुनजी माउ सां शादी करे हुन पीउ बणिजी चुको आहे जे बारे में ॿुधायो वियो आहे त हू दरबार में वेठा आहिनि ऐं हेमलेट खे पिणसो माणस ॿई सम्झाइनि था त हाणे दुख त्यागे नए जीवन जी शुरूआत कर। टे नज़ारे में जेको खजांची आहे ऐं उहो पंहिंजी न्याणीअ खे सम्झाए रहियो आहे त हेमलेट सां प्यार न कर, उहो हिकु शहज़ादो आहे ऐं तोखे अंत में धोखो ई मिलंदो। पिणु इन जो भाउ लाइटर्स बि हुनखे इहा ई ॻाल्हि सम्झाए रहियो आहे। चौथे नज़ारे में ॾेखारियो वियो आहे त कीअं प्रेत सां मिलण लाइ हेमलेट पंहिंजे दोस्त होरेशियो ऐं वफ़ादार सोल्जर मार्शल्स सां गॾु उन जॻह ते वञे थो जिते प्रेत ॾिसण में अचे थो ऐं प्रेत खां घणेई सवाल पुछण लाइ उन सां गॾु हलियो थो वञे। हाणे अॻिते 5हों नज़ारो ॾेखारियो वियो आहे जंहिंमें प्रेत ऐं हेमलेट जी पाण में वार्तालाप थी रही आहे जंहिंमें प्रेत हेमलेट खे ॿुधाए थो त जीअं तोखे ॿुधायो वियो आहे त मुंहिंजी मृत्यु अर्थात तुंहिंजे पीउ जी मृत्यु बाग़ में सुम्हण वक़्तु ज़हरीले नांग जे ॾंग सबबु थी आहे सा बिल्कुलु पूरी ॻाल्हि आहे। बल्कि मूंखे तुंहिंजे चाचे जेॾीमहिल मां बाग़ जे हिकु कमरे में सुम्हियो पियो हुअसि आराम करे रहियो हुअसि तेॾीमहिल मुंहिंजे कननि में ज़हर विझी करे मूंखे मारे छॾियो। उहो ज़हर अहिड़ो हो जेको मुंहिंजे शरीर में मिली करे मुंहिंजे खून खे ॾहीअ वांगुरु ॼमाए छॾियो ऐं मुंहिंजो मौत थी वियो। ऐं पिणु इन कम में तुंहिंजी माउ यानी डेनमार्क जी राणीअ बि उनजो साथ ॾिनो ऐं मूंसां दगा करे मूंखे मारे छॾियो। जेॾीमहिल इहा ॻाल्हि हेमलेट खे पतो थी पए त हू ॾाढो दुखी थो थिए ऐं हुनखे पंहिंजी माउ जे प्रति ॾाढी नफ़रत थी थिए त कीअं का औरत पंहिंजे पतीअ खे मारण लाइ उन जे ई भाउ सां साज़िश करे सघे थी ऐं कीअं साज़िश खे अंजाम ॾेई पंहिंजे पतीअ खे माराए छॾे थी। ईअं चई हू प्रेत उतां मोकिलाए थो वञे ऐं पंहिंजे पुट हेमलेट खे चवे थो त तूं मुंहिंजे मौत जो बदिलो ज़रूरु वठिजे। तंहिंखां पोइ हेमलेट होरेशियो ऐं पंहिंजे वफ़ादार सिपह सलार मार्शल्स खां वचन थो वठे त अॼु जेको हिते थियो आहे ऐं जेको तव्हां ॾिठो ऐं ॿुधो आहे सा ॻाल्हि तव्हां कंहिंसां बि कोन कंदा, तव्हां मूंखे वचन ॾियो। तंहिं महिल प्रेत वरी आवाज़ु अचे थो त हा प्रतिज्ञा कयो, वचन ॾियो। त होरेशियो ऐं मार्शल्स ॿई हेमलेट खे वचन था ॾियनि त साईं जेसि ताईं असां जीअरा आहियूं असां इहो राज़ कंहिंखे बि न ॿुधाईंदासीं ऐं इहो राज़ सिर्फ़ु हिकु राज़ ई रहंदो। तंहिं ते हेमलेट पंहिंजी शमशीर तलवार कढी हुननि जे साम्हूं रखे थो
ऐं चवेनि थो त हिन ते हथ रखी कसम खाओ। तंहिं ते होरेशियो ऐं मार्शल चवंसि था त साईं असां पहिरियों ई कसम खाई चुका आहियूं, पर हेमलेट चवेनि थो त न, वरी तव्हां हिन शमशीर ते तलवार ते हथ रखी कसम खाओ त जेसि ताईं मां कुझु न चवां तव्हां इहा ॻाल्हि कंहिंखे बि कोन ॿुधाईंदव। इन ते प्रेत बि पुठियां आवाज़ थो लॻाए ऐं चवनि थो त हा, तव्हां ॿई प्रतिज्ञा कयो। ॿई ॼणा प्रतिज्ञा कनि था ऐं हुनखे विश्वास था ॾियारनि त असां इहा ॻाल्हि कंहिंखे बि कोन ॿुधाईंदासीं त तव्हांजे ऐं प्रेत जे विच में छा थियो ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं। हिते एक्ट पहिरियों ख़तमु थो थिए, हाणे एक्ट ॿियों शुरू थो थिए जेको असां सुभाणे पढ़